असां बि पर रोश पुछो त रोज़े धणी जे दरगाह ते कॾहिं विया आहियो? रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ते जेको मदरसो आहे उन सां मुतफ़िक़ आहियो? जेको रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो गादी नशीन आहे उन जे मसलक ते हलनि था। रोज़े धणीअ जो गादी नशीन यारहीं भी कंदो आहे, उर्स भी मल्हाईंदो आहे, रजबी भी कंदो आहे, आलिम अहले सुन्नत जा रखियो वेठो आहे। ख़ुदि रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइनि था पिया, मलफूज़ात में लिखियल आहे त हिकिड़ो थर जो फ़क़ीर आहे, असांजो ख़लीफ़ो जमल राजस्थान में पहुतो आहे, उते वञी कादरी सिलसिले जो ज़िक्र ॾिनो आहे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुन पीर से रोज़े धणी जे ख़लीफ़े जो जबर ज़िक्र पुछो ऐं ॿुधो, शौक़ थियसि त इहो पीर वञी ॾिसां। ज़ाल ऐं मुड़ुस ॿई गॾिजी जैसर में रमा हलिया। थर जो इलाइक़ो आहे, पाणीअ जो दिलो पाण सां कयूं, ख़ुश्क थी वियो, सुकी वियो। थर में हिकिड़ी जाइ ते उञ बुख में ॿई खेरा थी किरी पिया। नका हुआ वाह नका हुआ वाह मलफूज़ा शरीफ में ईंदो आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, उहे ज़ाल मुड़ुस बेहोश थी किरिया पिया। हिकिड़ो नौजवान शख़्स आहे, भदो दिलो पाणीअ जो खणी उन्हनि खे पाणी पीआरे थो, उन्हनि खे होश में आणे उथारे थो, छंडा हणे थो, चवे थो घबरायो न, हीउ साम्हूं ड्रिप दड़ो आहे, इहो क्रॉस करे अॻिते वेंदो त पाणीअ जो तलाउ आहे, पाणीअ जा खूह, उतां अॻिते ॿियो दग मिलंदो, तव्हां ॻोठ पहुची वेंदव। पाणी पी जंहिंमहिल रवानो थियण वारो आहे, माई थी पुछे, ओ नौजवान सोणी सूरत वारा, तो असांखे थर में पाणी पीआरियो आहे, तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो ॾाढो चयो, तुंहिंजो नालो छा आहे? ओ सोणी सूरत वारो दिले वारो जवान थो चवे, मूंखे चवंदा आहिनि ढोल। छा चवंदा आहिनि? ॾाढे चयो, उहो दिले वारो पियो चए, मूंखे चवंदा आहिनि ढोल। इहे लफ़्ज़ चई दिले वारो ग़ाइब थी वियो। माई मुड़ुस अॻिते हलिया, बराबरि तड़ो आहे, पाणी आहे, खूह आहे, उते कपिड़ा बि धोतऊं, जान पंहिंजी बि मुंहिंजी धल साफ़ कयूं, थक बक पटे पाणी खणी रवाना थिया। ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ दरगाह ते पहुता। अॻीअ जी नमाज़ पढ़ी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मुसल्ले ते वेठो आहे, जमात वेठी आहे। माईअ जी परे खां नज़र पई, सुञातई त इहो जवान हो जंहिं थर में पाणी पीआरियो। माईअ खे जी रोअण शुरू थियो, मोहब्बत में मथां जी बीही रही आहे। पीर सही सरदार जमात खे चवनि था, बा परे थियो वेचारी, माईअ खे अचण ॾियो। माण्हू परे थिया, माई अॻिते वधी आई आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह नेड़ खणी मथे फरमाइनि था, ओ अम्मा रोए छो थी, ॾे ख़बर ढोल काथे छॾे आई आहे? छा फरमायोसि? ढोल काथे छॾे आई आहे? उहा माई अखियुनि मां लुड़क वहाए चए थी, ढोल इहो मुसल्ले ते वेठो आहे। वॾा वण वणकार जा जितना गस झन नीला। अब छा थी हुनखे आवाज़ त ॾिएसि। सलात सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। वॾा वण वणकार जा जितना गस झन नीला, उते अब्दुल लतीफ़ चवे कया हे कलड़न हीला, जिते कुड़म न कबीला, उते रस ज रहबर राह में। वॾा वण वणकार जा जिते पाणी खयुम न पाओ, जबल जलदायूं करे ॿियो त खॾ खारे ताव, लगन लुखूं लतीफ़ चवे माज़ूर नथा, उते हो त हली आओ जिते हब में हूंदसि हे कली। इंशा अल्लाह ताला उम्मत जूं फरियादूं मुहम्मद मिठो ॿुधे थो। अब ॿुधे थो या न? छा कीदो आहे? हे वाह भी छा था चंद नबी मोह सो छुटो। तक़वियतुल ईमान में लिखियो अथनि त मैं भी एक दिन मर करके मिट्टी हो जाऊंगा। माना नबी पाक ला चवनि था त मुहम्मद करीम मरी मिट्टी थी वेंदो। अवा खे ख़बर आहे, अवा खे पतो न आहे। मां तव्हांखे ॿुधायां, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जाथे हाणे दफ़न थियल आहिनि, अॻ में इते दफ़न थियल न हा। जागो था हला निंड अथव यार? मां थकल बि ॾाढो आहियां। मथो सॼो हफ़्तो, ही सॼो हफ़्तो जो 15-16 ॾियारो आहे। हिकिड़ी राति हिकिड़ो ॾींहुं बि ख़ाली कोन्हे। राति ॾींहुं जलसा दुआ कयो, अलाह से तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां पियो चओ त अधु कलाक ॻाल्हाए पोइ दुआ घुरंदुसि।
पर तव्हांजे मोहब्बत मौज ॼारे छॾी आहे। हाणे सिज खुटे या बिज खुटे थकबो त कोन हलऊं न। जा प्यारा दोस्त हज़रत पीर से रोज़े धणी जन जहान छॾियो आहे। पुराणी दरगाह सरबिया छा सरबिया बा मौजूदा दरगाह खां उन दे तरफ़ 8 माइल परे आहे। घणा माइल उते दफ़न थिया। 36 साल गुज़री विया। घणा साल पीर सही रोज़े धनीअ खां बाद ॿियो नंबर फर्ज़ंदा पहिरों नंबर फर्ज़ंदा जंहिंजो नालो सैयद सिबगतुल्ला शाह जंहिंखे असां जमायत वारा चवंदा आहियूं पीर सही तजर धणी। छा चवंदा आहियूं? आलिम बि हो, क़ुरान जो हाफ़िज़ बि हो, रमज़ान शरीफ़ में मुसलो पाण पढ़ंदो हो। चओ सुभान अल्लाह। हालनि जे भर में आयो आहे, रात रहियो आहे, जमायत सां गॾिजी ज़िक्र ख़ुदा जो कयो अथई। सुबुह जो रवानो थियो हिकिड़ो पीर उतां जो हो ओसे पासे जो, उहो आयो अची मुलाक़ात कई। साईं तव्हां सां कचहरी करणी आहे। पाण फरमो कर। अलाह रसूल जूं ॻाल्हियूं करे जंहिं महिल पीर जो हाणे तव्हांखे पीर साहिब इजाज़त आहे, पीर साहिब तव्हां पंहिंजे दरगाह ते वञो, मां हाणे सफ़र ते थो वञा। तो पीर थो चवेसि हिकिड़ो अलाह वारनि जो शेर आहे। चई कहिड़ो? चई चरखो इहे चोर जो भूए भुणको न सुणे तिहो पोइ वञी तोर त सोन बराबर सुट थिए। हुनजो चवणु हो त तव्हां कादरी तरीक़े वारा ॾाढे ज़िक्र न कयो, आस्ते कयो। चरखो ईअं हलाए जो भूए चइबो आहे ज़मीन खे, ज़मीन बि आवाज़ न ॿुधे, पोइ उहो जेको सुट ठहंदो सो सोन जहिड़ो हूंदो। पीर साईं तजर वारो फरमाए थो सच थो चवीं, ॻाल्हि सची आहे, पर ॿी बि त ॿुधी थी आहे। न चई कहिड़ी? चरखो ईअं चोर जो सुतनि खे सार थिए। चरखो ईअं चोर जो सुतनि खे सार थिए। तंदु ॿधीस तकड़ी ॾाढी ॿधीस डोर तिहा पोइ वञी तोर त माणकनि खां मथे थिए। जेके भला हाओ बराबर सची ॻाल्हि आहे। अल्लाह जे ज़िक्र में बरकत आहे या न? चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे हिननि मुननि फतवा ॾिया त ज़िक्र बि न कयो, हराम आहे। मां फतवा ॾेखारिया, मौलवी ख़ालिद नालो अथसि, मेमण ज़ात जो आहे। हाल में 9 में मदरसो खोलियो अथई, पढ़ी आयो आहे कराची मां। उन हेॾी फतवा लिखी आहे त जेके निमाज़ जे टाइम ते अॻिते या पोइते गॾिजी वेही ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाह जूं तस्बीह जूं ज़िक्र जूं कंदा आहिनि, इहा हराम आहे, क़तई तौर जाइज़ ई कोन्हे को। नबी करीम जे ज़माने खां हुयो कोन, बिदअत आहे, ज़िक्र कजे ई न। अञा त झलियो दरसो, अञा त नई नई ॻाल्हि आहे। तव्हांखे केतिरो झलींदा? अॻे रुगो यारी खां झलींदा, हाणे तव्हांखे ख़ुदा जे ज़िक्र खां बि झलंदा। मता चओ त इल्ज़ाम आहे, तोहमत आहे। हुनजे ठपे सां मोर सां फतवा मां तव्हांखे ॾेखारिया। दोस्तो अज़ीज़ो 36 साल गुज़री आहे। घणा साल? गादी नशीन ॿियो नंबर पीर साईं तजर वारो बि गुज़ारियो, उहो बि उते दफ़न थियो। हाणे 3 नंबर गादी ते आहे पीर साईं सैयद असगर शाह लक़ब अथसि। नालो हुनजो आहे अली गौहर। छा नालो साईं? अली गौहर। जो गादी ते वेठो आहे, रात जो ख्वाब पियो लहे। रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह ख्वाब में चवनि पिया, ओ मुंहिंजा बचड़ा पोटरा, ओ सोना अली असगर बादशाह, ओ अली गौहर जे जीव ॾाॾा दरिया पाईंदो थो अचे, हुनजी सिम सैलाब असांजे क़बर में अची पहुती आहे। सुभाणे थी सघे थो ॻोठ पाए वञे, तंहिंजे करे असांजे हिन पेतनि खे हितां कढी ॾाचीअ ते रखिजो। जंहिं जाइ ते ॾाची पाण वेहे उन जाइ ते वञी तूं दफ़न कजां। सलाह सलाह बुलंद आवाज़। सलाह बुलंद आवाज़। लाउड वागार हुआ पैसनि जो आहे, किराए जो आहे न, किराए जा ईअं त कोन हलंदा, ॿुॾियो थो वञे। सलाह सही बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। उस्ताद नाराज न थी जा,
बड़े खुश तो वही लगे मानू भलो आ पर कमल कमल गोई तो करे वाह बन पैसा पास आदा सरा जा सलात मुझे हबीब दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम। घणा साल गुजरिया सही 36 साल खां पोइ पीर सही खे हुकुम थियो ख्वाब में पाण पेटियूं कढायूं पोटे कढाई खुदा पाक जो कसम आहे तारीख़ शाहिद आहे 36 सालनि खां पोइ रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पीर सही तजर धणी रहमतुल्लाह अलैह जूं पेटियूं कढियूं ख़लीफ़नि चयो ज़ियारत कंदासीं छा कंदासीं माण्हुनि चयो अलाह जो गुझ आहे पेटी में बंदा 36 साल गुजरिया जिए जो अमानत निकती आ तीअं दफन कंदासीं ॾेखारींदासीं कोन ख़लीफ़नि जमल ज़ोर भरियो हज़रत पीर सही अली गौर बादशाह चवनि था मुंहिंजो यकीन आहे मुंहिंजो ॾाढो रोज़े धणी वलीउल्लाह आहे वलीअ जो जिस्म खाॼंदो कोन्हे पेटी खोलियो त जिस्म सलामत पियो आहे खुदा जो कसम आहे 36 सालनि खां पोइ पेटी मुबारक जो खोलियो त तड़ वारो पाणी ॾाढ़ीअ में बीठो आहे जिस्म में अंबर ऐं मुश्क जी खुशबू पई अचे कफन खे बि कुझु कोन थियो आहे हज़ारनि जे तादाद में मुसलमाननि 4 कलाक ज़ियारत कई आहे बाद में वरी दफ़न थियो आहे अरे जे रोज़े धड़ीअ जे जिस्म खे मिट्टी नथी खाए त रसूलुल्लाह जो जिस्म सलामत आहे चओ चओ मुंहिंजे नबीअ जो जिस्म हे मुल्ला तो चवे तो मैं भी एक दिन मर करके मिट्टी हो जाऊंगा नबी ला तो चवे तो नबी मरी मिट्टी थी वेंदो खुदा जो कसम अल्लाह जा वली ही कोन मरदा हन अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा अल्लाह जो वली मरदो ना है हिकड़ो घर छडे बे घर दे वेंदो आ हरम अल्लाह अजसादहुम अलल अर्द अलताकुल हत्तल अकफान अल्लाह जे वलियन जो जिस्म त मिट्टी कान खाईंदी आहे पर कफन में सलामत होनो आहे खुदा शल सोहणो अक़ीदो ॾेई चए आमीन मां इन लाइ तो अर्ज़ु कया है त अक़ीदो दुरुस्त कर पोइ नमाज़ बि तुंहिंजी कम जी रोज़ो बि तुंहिंजो कम जो हज बि तुंहिंजो कम जो क़ुरान पढ़ण बि तुंहिंजो कम जो छो त पीढ़ तुंहिंजी पकी आहे पर जे पीढ़ लुॾी पई पीढ़ में पाणी पइजी हुई पीढ़ ड्रही पवंदई का बि इबादत कमु कान ईंदई हबितत आमालुहुम क़ुरान पाक चवंदो आहे त बद अक़ीदनि जा अमल बि चट थी वेंदा हल हुन जूं नमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं ज़ाया थी वेंदियूं हल ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ तोखे रसूलुल्लाह जे हदीस जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां फ़ैसिलो तुंहिंजे मथां थो छॾियां मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ंदो हल जा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि मुस्तफा जे मदीने जे शहर में परे साइड ते हिकिड़ी असहाबन मस्जिद ठाही कई मस्जिद ठाही हुजूर खे चओ क़िबला असांजे पाड़े में जेके पोढ़ा बीमार कमज़ोर अखियुनि खां वॾड़ा आहिनि मस्जिद नबवी में कोन था पहुचनि असां मस्जिद ठाही आहे असांखे को पेश इमाम ॾे हुजूर पाक हिकिड़े सहाबीअ खे चयो तुंहिंजी ड्यूटी आहे बा हिते नमाज़ पढ़ाए वञी उन सहाबी नमाज़ पढ़ाई 2-3 ॾिहाड़ा गुज़रिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्यापो करे मोकिलियो अॼु खां पोइ इन जे पुठियां नमाज़ न पढ़जो अॼु खां पोइ मुक़रर कंहिं कयो हो हटाएसि वरी केरु थो जंहिं साहबी खे ख़बर पई त मुसल्ले त मूंखे रसूलुल्लाह हटायो आहे त वीचारे जी निंड हराम थी वई आशिक हा महबूबता फिदा थींदा हा गिचीअ में ॻारो करे नबी करीम जी दरबार में आयो आहे पाए पौध गिचीअ में अंगण जे अचल अवगुण ऐब कचायो ढकण थी ढकजन पोइ तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन मैं धरा कोरियूं कुजूं कारियूं मूर न मोचारियूं वठी वेठूं वाट ते खिखीअ जूं खारियूं हाणे उन्हनि जूं आरियूं समेरी ॿियो केरु सहे ओ अल्लाह जा नबी तुंहिंजो उम्मती आहियां तो मूंखे पेशमा मुक़ररु कयो हो तुंहिंजो न्यापो मिलियो आहे त अॼु खां पोइ ही नमाज़ न पढ़ाए कहिड़ी मूंखां ख़ता थी आहे ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी ख़ता माफ़ थिए हुज़ूर फरमाइनि था इन्नक अज़यत अल्लाह व रसूलहू छा फरमायो इन्नक अज़यत अल्लाह व रसूलहू तो अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ायो आहे छा कयो थी अल्लाह खे ऐं उन जे रसूल खे जेको अल्लाह ऐं रसूल खे ईज़ाए त जे पुठियां नमाज़ न पढ़बी सही कीअं मां ईज़ायो आहे मां कुफ़र कयो आहे न नमाज़ जो इनकार कयो आहे न
नबी के गार ॾिनी अथमि न, नबी के पाण जहिड़ो चयो अथमि न, नबी जे सलात खां झलियो अथमि न, नबी के बशर चयो अथमि न, नबी जे हाज़िर नाज़िर जो इनकार कयो अथमि न, नबी जे इल्म ग़ैब जो इनकार कयो अथमि न। भला सी कहिड़ी ग़लती थी आहे? पाण फरमाइनि था मूं तोखे ॾिठो हो ग़लतीअ सां तो काबे जे तरफ़ मुंहुं करे थुक उछलाई हुई। इन्नका अज़ैत अल्लाह व रसूलहू, तो अल्लाह ही रसूल के ईज़ायो आ, काबे जो एहतराम को न कयो थी, तो काबे जे तरफ थुक उछलाई आ, तो को अल्लाह बि नाराज़ आ, रसूल बि नाराज़ आ। हाणे तुंहिंजे पुठियां नमाज़ जाइज़ कान्हे, साहबी तो चए क़िबला ग़लती थी वई आ, माफ़ कयो। हुज़ूर हुन खे तौबह ताब कराए वरी माफ़ी ॾिनी। हाणे जेको ग़लतीअ सां काबे ॾे थुक उछलाए उन जे पुठियां नमाज़ जाइज़ नाहे। ऐं जेको चवे नबी मां जहिड़ो आ, खाईंदो हो पीअंदो हो मरी मिटी थी वियो आ, वित जे पुठियां जी ख़बर कान्हे, इल्म ग़ैब कोन्हे, हाज़िर नाज़िर नाहे, नबी करीम जे लाइ नऊज़ बिल्लाह गुस्ताखी पियो चवे। एतिरे क़दुरु चवे त ज़िना जो ख़्यालु अचे त निमाज़ थींदी, ढगे ढोर जो निमाज़ में ख़्यालु अचे त थींदी, पर जेकर निमाज़ पढ़ंदे रसूलुल्लाह जो ख़्यालु अचे त ढगनि जे ढोरनि जे ख़्याल खां पुछड़ो ख़्यालु आहे, उन जे पुठियां निमाज़ थींदी। उहो तुंहिंजो पेशमाम आहे, उहो तुंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ाए। भॼ परे ख़ुदा जो कसम आहे, कैंसर जो मर्ज़ बि छॾे वेंदो पर वहाबियत जो मर्ज़ पुछड़ो आहे। इहो अहिड़ो ख़राब आहे जो कैंसर वारो मरंदो त कलमो त नसीब थींदुसि, पर वहाबी मरंदो ईमान खां ख़ारिज थी मरंदो, ख़ुदा जे रसूल जे गुस्ताख खे ईमान मिलंदो ई कोन। ख़ुदा हिन दुनिया में ई शकिलनि ते दांगी घुमाए छॾी अथनि। अवा ॾाढ़ी कूड़नि जी बि शकिल ॾिसो जेके सुन्नी आहिनि, ॾाढ़ी कूड़ा जाइज़ कान अथव, पर ॾाढ़ी कूड़े थो सुन्नी हुनजो बि बूथ ॾिसो, ऐं जेको रोज़ मुंहुं थो मुला धोए फणियूं थो ॾे बूथ हुनजो बि ॾिसो। परे खां पधरो आहे या न? सुकल पादर जहिड़ो बूथ न हुजे जेका चोर जी सज़ा मुंहिंजी सज़ा। अरे तू नबीअ जे नूर जो मुनकर आहे, तो वटि नूर आहे ई कोन को, किथां तो वटि नूर ईंदो? ख़ुदा तबारक व तआला शल असांखे नबी जे नूर जे मञण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात बुलंद आवाज़ सां पर त ॿी बि ॻाल्हि ॿुधायां थो। वरी शिरक जूं फतवा असां ते मशरक आहिनि, मशरक आहिनि। छा मेरे मशरक आहियूं असां? असांजी मस्जिद जो मुंहुं काबे ॾे आया गंगा ॾे आहे। हे छा ठाही अथव? बस था ठाहियो न, छा बस अथव? भक्त कयो था, मस्जिद नथा ठाहियो। छत विझो, अलाह जेका तौफ़ीक़ अॼु ॿ टे देगियूं नाठियूं अथव न, इहे इते हणो हा त वधीक सवाबु थियो। खुदा पाक जे घर खे ठाहियो, मन बना लिल्लाह मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। नबी से फरमाए तो जेको खुदा जो घर मस्जिद ठाहींदो उन जन्नत में पंहिंजो घर जोड़े छॾियो। 2 महीने 6 महीने चा त मस्जिद तैयार हो जे। जे खुट्टा हो चंदो न था त अचो शाहपुर चंदो करे ॾियां ठाहियोसि। दुआ जी निगाह कोशिश कयो न बाबा, इते हाओ ई कोन था को छा ॻाल्हि आहे भला। मुकी में सुमर चुप कयो वेठा न, ठाहींदो न बाबा। बनी ते लख लख रुपया ॾियो था वाक, एकड़ मिले 50,000 तू तो 1.5 लख। और मस्जिद वारे पैसे से गरीब बता पैसो ही कोने। अल्लाह हिदायत ॾींदो, चओ आमीन। ॾाढे त आमीन कयो बा, ज़ोर सां आमीन कयो। खुदा जो घर मस्जिद ठाहिण इबादत आहे न साईं, सवाब आहे न। ॻाल्हि कहिड़ी बेगम जो तूं वञी यादि कर, अहिड़ो जे यादगिरो हुजे त तोखे जो घुरायो आहे। और मुझा मिठड़ा भाव अजीज, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे प्यारे हबीब सब तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद जी इबादत, मस्जिद शरीफ जी तामीर इबादत में शुमार फरमाई आहे। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे पाक शहर मदीने जे शहर में भी मस्जिद हिकिड़ी ठही। अल्लज़ीना तख़िज़ू मस्जिदन दिरारन व तफ़रीक़न बैनल मुमिनीन व इरसादन लिमन हारबल्लाह व रसूलहू। हिकिड़ी उहा मस्जिद खुशा मस्जिदो मदरसो खान काहे के दरवे बवद कीलो काले मुहम्मद। उहा मस्जिद भली आहे जंहिं मस्जिद जे अंदर अल्लाह जे नबी जी सिफ़त सना हले, हाँ या न। उहा मस्जिद भली आहे जंहिंमें सलातो सलाम जो आवाज़ पियो अचे। या निशानी अथव आशिक़े रसूल जे मस्जिदुनि जी जंहिंमें सलातो सलाम जो आवाज़ अचे। हाणे तव्हां मस्जिद ठाही आहे, मुंहुं काॾे त सभा गंगा ॾे त कोन्हे न, पोइ मुशरक तव्हां छा में आहियो? मुशरक त हुनखे चइबो आहे जो काबे खे छॾे गंगा ॾे सजदो करे। मुशरक हुनखे चइबो आहे जो अलाह खे छॾे बुत खे सजदो करे। मस्जिद में का मूर्ति रखी अथव छा? को पीर साहिब जो फोटू रखियो अथव?
को काजी तस्वीर ठाई थव न वो मुशरिक तवा छा में आयो हे तवा के मुशरिक रुगो इन जे करे था चवन जो तवा चवंदा हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह ॾाढे चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह इन्ही जे करे ताके शिरक था चवन न वो चो न भागा अतहियात छो पढ़ंदा हो अतहियात लिल्लाहि वस्सलावात वतय्यबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी इन जी माना है या नबी तो ते सलाम छा इस माना या नबी ॾाढो या नबी या केड़ी तौहीद आ जो नमाज में जायज नमाज को बाहर ना जायज या रसूल अल्लाह नमाज में चओ त जायज या नबी अल्लाह नमाज में चओ त जायज बाहर छो तो शिरक जी फतवा ने मुल्ला तो जो छो खुदा खानो खराब कयो आ या रसूल अल्लाह चवण बिदअत आहे कोन अलहमद का वन्नास ते कुरान पाक में खुदा लिखी छडियो या अय्युहन नबी अज भी तू 15वीं सदी में या अय्युहन नबी पढ़ंदो भला कुरान मां कढी छड या अय्युहर रसूल तू भी पढ़ंदो आ अल्लाह पाक कुरान में लिखियो आ जेकॾहिं नाजायज़ हुजे हा त मदीने वारे साईं जे ज़िंदगी में हुजे हा पोइ नबी मनो करे छॾे हा पर न अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो क़यामत ताईं कुरान हूंदो या नबी कुरान में लिखियो पियो आ या रसूल अल्लाह कुरान में लिखियो पियो आ क़यामत ताईं मुस्लमान रूह ज़मीन ते नमाज़ पढ़ंदा हर नमाज़ी चवंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह शिरक आहे छा में केड़ी गाल में शिरक शिरक तरी हुजे जॾहिं असां चऊं त अल्लाह जे ॿुधाइण खां सवा नबी पाण थो ॿुधे पोइ शिरक पर जॾहिं असां चऊं था त नबी खे पंहिंजी ताक़त नाहे नबी खे जेका बि ताक़त असां हुजे अल्लाह ॾिनी आहे कंहिं ॾिनी आहे पोइ जे अल्लाह ताक़त ॾिए थो त मुला छो थो सड़े पियो ॾियण वारो रब करीम आहे शिरक इनखे न चइबो आहे शिरक उनखे चइबो आहे त अल्लाह सां बराबरी कजे जहिड़ो अल्लाह खे मञे असां चवंदा आहियूं अल्लाह लम यलिद वलम यूलद न को अल्लाह खे पुटु आहे न को धीउ आहे न को अबो आहे न को अम्मा आहे मोहम्मद करीम खे अबो भी आहे त अमर भी आहे अल्लाह जो शरीक कोने को मोहम्मद करीम जी ज़ात के अल्लाह पांजो हबीब बनायो आ मखलूक बनायो आ अल्लाह के निंड कान ईंदी आ मोजो नबी निंड कंदो हो अल्लाह जी ज़ात के वफात कान ईंदी आ मोजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के अल्लाह दुनिया में बुरको मटायो पर वरी मोहम्मद के खुदा हयाती अता फरमाए छड़ी असा जो नबी पांजे कब्र शरीफ में भी जिंदा नबी आ चओ चओ असा जो नबी कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत जो वायदो पूरो थियो वफ़ात थी इन्नका मय्यतुन व इन्नहुम मय्यतून इन जो मफ़हूम ही हुआ त वक्ती तौर ते मौत आयो पर अल्लाह पाक जो हबीब खुद फरमाए तो नबीउल्लाह हय्य अल्लाह जो नबी जेरो हुंदो आ अल्लाह जो नबी खाली जेरो कोन हुंदो आ बलक युरज़को अल्लाह जो नबी कब्र जे अंदर रिज़्क़ रोज़ी भी वापराईंदो आ चओ सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह ही छा था चवन मरी मिटी थियो हाणे मूंखे ॿुधा जेको नबी करीम जे हयातीअ जो मुनकर आहे उनखे असां मुस्लमान चवंदासीं उन जे मदरसे में ॿार छॾींदासीं उन्हनि जे पुठियां ईद पढ़ंदासीं जुमो पढ़ंदासीं जनाज़े जी नमाज़ कतई न कतई तरह जाइज़ ई कान्हे का अल्लाह पाक शल तव्हांखे बद मज़हबनि जे सोबत खां बचाईंदो ए टूटा फूटा अमल खुदा कबूल कंदो लेकिन बद एतकादी खुदा कबूल न कंदो बद मज़हब जी सोहबत में ईंदो खुदा तबारक व तआला जल जलालु मन वालो डमरजी पवंदो अवा जो असां जो अल्हम्दुलिल्लाह मज़हब दारुल उलूम देवबंद खां पोइ कोन्हे असां देवबंदी कोन आहियूं असां सुन्नी आहियूं अवा छा आहियो हे चवंदा असां देवबंदी आहियूं नारे रिसालत या रसूला कोन चवंदा नारो कोन उलमाए देवबंद जिंदाबाद उलमाए देवबंद जिंदाबाद अरे मरी मिटी थी उहे जिंदाबाद ऐं जंहिं नबीअ जो क़यामत ताईं कलमो ज़िंदा जंहिं नबीअ जो दीन ज़िंदा ऐं ख़ुदि नबी पंहिंजे रोज़े शरीफ़ में ज़िंदा आहे या न आहे नबीअ जो नारो कोन हलंदा उलमा जिंदाबाद जेके सदाई डीज़ल ते विकाणा ॿुधायांव चओ त ॿुधायांव जा पिता पधरा क्या त ख़बर पवे अब्दुर्रहीम ते कावड़ इन जे करे हूंदा त जो असांजा ऐब थो खोले अवा ॾिठो हूंदो हिननि जो मौलवी तकड़ो फज़लू ॾिठो अथव न भा नोरीड़े जहिड़ो झंडो नोलू ॾिठो अथव नोलू खे पटा पटा हूंदा आहिनि हिननि जी बि पार्टी अथव शीयनि जा ॿाहिरि अथव शीयनि जो कारो झंडो हिननि जो वरी अधु कारो अधु अछो मस्जिद ते बि झंडो मदरसे ते बि झंडो अॻे असांजा सुनी चवंदा हुआ त बाबा झंडो जो शीयनि जो अहिड़ो बुछड़ो आहे जो रुगो झंडे जो पासो ॾेई लंघो त बि निकाह वियो अवा हो या न
हिननि बेईमाननि मस्जिद जे मथां झंडो, मदरसे जे मथां झंडो, गाॾी जे मथां झंडो, दुकान हिकिड़ो चंडे जो 50 घर में आ त मूं ते झंडो न पियो आहे। ऐं सूरत कहिड़ी नोरी न जहिड़ी, नोरीड़ो सुञाणो था? नोलू पोइ छा आहे? रिढ जहिड़ो थींदो आहे न, नंढड़ो आहे, वण ते चढ़ंदो आहे, पटा पटा। अव्हां खे पत न अचे त अॼु खां ॾिसो जहिड़ो वहाबिन जो झंडो तहिड़ो नोलू। इन्हनि जो नालो ई थो नोलू मुला। कहिड़ा मुला बा? चवनि चवनि नोलू, शकिलियूं हिन जूं नोलुनि जहिड़ियूं। इन्हनि जो मौलवी फज़लुर रहमान मां नथो चवांसि, इहो पाण खे वॾो लीडर पुटु सम्झे थो पियो। बेनज़ीर आई, खटी आई अॻे दौर में, वठी फतवा ॾिनई औरत जी सरबराही हराम हराम हराम, माई सरबराह नथी थिए, जाइज़ ई कान्हे। माई चयो मां तुंहिंजे पिणे खे बि सुञाणंदी आहियां। पासो ॾेई घुराएसि इस्लामाबाद में। बिस्कोट अची विया, बोतलूं अची वियूं, ॾोकड़ अची विया, थधा पाणी अची विया, कचहरियूं करे मौली साहब खे सुर्खी पाउडर हणी, उहा बि वॾी होशियार आहे। छिलको चिमको करे जो आॾो वेठी, अधु मौली जो ईमान त पूरो थी वियो। बाक़ी बचुसि अधु। चई मौलाना छो चरियो थियो आहे, छितो अची थियो आहे, हे वठ तूं 10 लख, वधी बि जेको खपई उहो तोसां मां ॿधल आहियां। पोइ वरी ॿिए ॾाढा चई फतवा नहीं त हमारा पीपल्स पार्टी के साथ इत्तेहाद है। नतीजो है निकितो जो मुसल्ले ते बेनज़ीर पुठियां फज़लू बीठो आहे। अरे 10 दिहाड़े 15 दिहाड़े माई जी चे क्या बात है, मेरा काम है। क्या काम है? मुझे परमानेंट चाहिए, अफगानिस्तान डीजल भेजना है। अब आप समझो ना, उते डीजल की कमी ही। चे मौलाना को 10 ट्रक 10 टेलर न है, जंहिंमें कई बैरल तेल ईंदो आहे। 10 बैरल हिनखे हर महीने जी मोकल आहे, भली खणी वञे। महीने में 10 लख पियो कमाए। हिकिड़े महीने 10 लख, ॿिए महीने 10 लख कमीशन पई हले। मौलाना तस्बीह वेठो पढ़े, हलंदे माई बि कक थी, जंहिं अचे त महिल डीज़ल, आख़िर जे महिल बेज़ार थी। मौलाना साहब पहुतो, माई जेके इतला मिलियो त मौलाना आयो आहे। जे केरु आयो आहे? जे मौलाना डीज़ल आयो आहे। कहिड़ो मौलाना? ॾाढे चयो मौलाना, इहो मौलाना डीज़ल। जंहिं महिल डीज़ल माई कयसि बंदि, हाणे कावड़ियो हुते। टियों ॾहाड़ो मां अख़बार में पढ़ियोमांसि त वज़ीर आज़म साहब नवाज़ शरीफ़ सुधरी वञे, न त असां हुनजे वज़ीर आज़म हाउस ऐं सदर वारे हाउस ते कब्ज़ो करे मदरसो ठाहींदासीं, मस्जिद ठाहींदासीं। हलड़ी फूसी तूं बि बड़ खे दड़काजे। पुछोसि ॾे ख़बर पंहिंजी सीट खटी थी। हिते असांजो सिंध जा बेवकूफ़ इहे ज़ाकिर अचनि त बि 50 ॻाए आखे छा फरमाया कुकड़ी को तोसां दाणे न चुगो। इहे असां वारा सिंधी रोई 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 तीके दस्त करे छॾियो। इमाम हुसैन जा गम सिंधे को खा गया। हाणे सही सिंध खे लीडर असांजे न को सिंध में लधो, न को लाड़काणे में लधो, न को कराची में, न को पीर ॻोठ में। ॻोल्हे हिकिड़ो नसवारी सरहद जो कायार जहिड़ो बसा रिछ जो पुटु ॾिठो अथव। हाणे हिन जो लीडर आहे जेको डीज़ल ते पियो विकामे। मुंहिंजा प्यारा दोस्त वरी हाणे छा थो करे, जे वज़ीर आज़म जे हाउस ते कंट्रोल थो कयां। वञ त मोचड़ा अहिड़ा गाज़ी खाने में साई पटी रहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, बेदीन जमात सदाई ॾोकड़नि ते विकामण वारी आहे। पाकिस्तान ठहियो पे सभु मुस्लमान मुस्लिम लीग में, अब हुया न सभु मुस्लमान कायदे आज़म सां, इहे सभु देवबंदी गांधीअ सां, सभु कांग्रेसी कट्टा कांग्रेस खे वोट ॾिनो। कांग्रेस जे पुठियों लॻा। हमेशह वेकाऊ माल विकामंदो रहंदो आहे। सियासत में विकामनि, मज़हब में विकामनि, दीन में विकामनि। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुस्लमान दाल खाईंदो आहे पर विकामंदो न आहे। असां सुन्नी मुस्लमान जंहिं पंहिंजे मज़हब ते बीठा आहियूं, ख़ुदा करे इन ते हुजूं। ख़ुदा ताला शलता असांजे ईमान खे सलामत रखे। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, महिरबानी कयो दोस्त खे दुश्मन खे सुञाणो, पंहिंजे खे पराए खे सुञाणो। असांजो मज़हब देवबंद खां कोन्हे, असांजो मज़हब मदीने खां हलियो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि कयां, सुभाणे वकड़ ॾींदव। मां हराम खे घणो सुञाणंदो आहियां। तव्हां चवंदोसीं हरामी गार आहे, त गार कान्हे, क़ुरान थो चवे उतुल्लिम बाद ज़ालिक ज़मीन। आप साहब क़ुरान सूरत कहिड़ी आहे? उतुल्लिम बाद ज़ालिक ज़मीन। रब थो चए जेको मुंहिंजे महबूब मुहम्मद में ऐब थो कढे सो हराम जो फर्र। केर थो चवे? चओ क़ुरान। ॾाढे जो केर थो चए? ज़ोर सां जो केर थो चए? उतुल्लिम बाद ज़ालिक ज़मीन। ओ मुंहिंजे नबीअ जा ऐब कढण वारो हराम जो फर्र। पीर गुलाम जदद सरहदी वरी माना कंदो हो उतुल्लिम बाद ज़ालिक ज़मीन। इहो वहाबी फुड़ो फुड़ो थी गॾु थियो। ॻाल्हि साॻी ॻाल्हि
सागिया माना ज़िना जो जावला। अरे जेको महबूब मोहम्मद करीम जो ऐब कढंदो उन जे बिज में रोलो आ ऐं जंहिंजो बिज हलाल जो आ भली बेनमाज़ी हुजे पर नबीअ जो नालो ॿुधी रोई ॾींदो आ। हबीब जो इश्क में गोरा वहाईंदो आ, सरकार जे नाले ते कुर्बान थींदो आ। हे तोड़े ॾाढ़ी वारो हुजे पर हराम बिज अथसि न तंहिंजे करे हिन निभागे खे असर ई कोन थींदो आ। दुआ करे छॾ ख़ुदा नबी जो अदब नसीब फरमाए। ज़ोर सां चओ आमीन। सलाह त पोइ हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां। थकावट छॾे ॼाव अलाए मता सुभाणे यार मयार मिलेव, मयार मिलंदव। पाड़े में यार वेठा हुआसीं, पाड़े जो बि ख़्यालु कोन कयो। अवा बि अहिड़ा मोतबर ठहियल आहिनि, हिते बि पूरा हुते बि भत ते पूरा, रिके बि मज़हब ईअं न सही। ॻाढ़ो बोड़ मिले दावत मिले अता छा कयो, नबियनि खे बि पाड़ो प्यारो हो। मौलवी वीचारो हली पाड़े वारो दावत ॾिणायो तॾहिं वियासीं। ख़ुदा शल बचाईंदी। अरे इहो पाड़ो कोन्हे, इहे अबू जहल जो नसुल थी। अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे, सो थोड़ो बि थियो भागल भरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। हाँ या न अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुंहिंजी सखा, वाह वाह सखी तुंहिंजी सखा। हबशी मगर मौला घुरो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। दामन हुजे दिल भरा तुंहिंजी, चओ आमीन। ॾाढे चओ आमीन। दामन हुजे दिल भरा तुंहिंजी, हथड़ा उम्मत जा हुजन, हथड़ा उम्मत जा हुजन, मक़बूल थियऊं खोटो खरो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा। असांजो त अहिड़ा ईमान आहे त असांजो गुनाहगारनि जो बेड़ो क़यामत में तरंदो ई रसूल अल्लाह जे सदके। नमाज न पढ़ंदो आहे, ज़कात न ॾींदो आहे, गुनाहगार इहे कम कर, नमाज पढ़ो ज़कातूं ॾे, पर जेकॾहिं तूं क़यामत में फासी पए त तुंहिंजी शफ़ाअत रसूल अल्लाह कंदो। पर यादि रखजां वहाबीअ जी कोन कंदो, छो त हुनजो अक़ीदो ई कोन्हे। चवे थो नमाज छॾाईंदी, रोज़ा छॾाईंदा, हज छॾाईंदा, इहे कूड़ियूं नमाज़ूं अध में रहिजी वेंदियूं, क़ब्र ताईं कोन हलंदुसि, भलोठ कर हूंदो। उम्मत जा बेड़ा मुस्तफ़ा जे सदके तरंजा, वहाबी हथ मलींदो। आसरो कोन्हेसि न बा, आसरो आहे से छाजी शफ़ात, केरु शफ़ात कंदो? शफ़ात आहे कान का। रब जो कसम आहे, नबी से फरमाइनि था जंहिं बि माण्हूअ खे राईअ जे दाणे जेतिरी मूंसां मुहबत आहे उनजी शफ़ात मां ज़रूरु कंदुसि। असांजी त इंशाअल्लाह हुज़ूर जे शफ़ात में उमेद आहे, उमेद आहे बाबा। हे वहाबी शफ़ात जा बि मुनकिर अथव, अल्लाह पाक जे महबूब जे शफ़ात खे बि न आहिनि मञींदा ऐं चवंदा आहिनि बाबा अमल छॾाईंदव, ॿियो तव्हांखे असां वारो चंदो छॾाईंदो, असांजे मदरसे में ॾियो इहो तव्हांखे छॾाईंदो। पर मां थो चवां चंदो फासाईंदो, नाग खे खीर पीआरींदो, नाग वॾो थींदो माण्हुनि खे पटींदो, चक हणंदो, ईमान ज़ाया कंदो, ख़ुदा ताला तव्हां खां पुछा कंदो। अव्हांखे जेकॾहिं कुझु करिणो आहे त मुंहिंजे नबी जी दामन वठो, हबीब में आसरो उमेद रखो, ऐं जंहिं पंहिंजे अल्लाह जे वलियनि दरवेशनि कामिलनि जे तरीक़े ते हलंदा था अचो उन तरीक़े ते हलो। कावड़ हिननि जी वध खां वधा पीरा न पीर ते दस्तगीर खे मञींदा हो, हथ मथे करो मारे सां रही जज़ाकल्ला, मञोसि था न। जेकॾहिं पीरा न पीर खे नथा मञो त पोइ ॾुखिया ज़रूरु थींदो। उनखे ख़बर हूंदी जेको पीरा न पीर जो मुनकर आहे तव्हांजो कमु लथल आहे। सिंधीअ में सम्झी वञो, असां त पीरा न पीर खे वली था मञूं। छा था मञूं? गौस, कुतुब, महबूब, सुबहानी। हिनखे कावड़ी पीरा न पीर।
अल्लाह बेड़ो बोड़े मौलवी इदरीस चाहियो अब्दुल रहीम शर्र चाहियो तम पीरान पीर बेड़ो तारो अरे अल्लाह को डाटा दिया। अब साई हजरत मौलाना बुलबुल मदीना हाजी मोहम्मद इदरीस या मां अब्दुल रहीम करे चयो त अल्लाह जे मर्जी खो सवा पीरान पीर बेड़ो तारो असा छा चवंदा हूं ॿुधाया असा ये चवंदा हूं ॿुधो त माईअ जो बेड़ो बुॾी वियो माईअ खे ख़बर ही त पीरान पीर फरमायो लौ कान मुरीदी बिल मशरिक व अन बिल मगरिब व कशफत औरतहु लसतरतुहा। पीरान पीर फरमाइंदो मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे मां सिज लहण वारी जाइ ते हुजां मुंहिंजे मुरीद ते मुसीबत अची वञे सॾण कम मुरीद जो आहे दुआ घुरी मुसीबत टाराइण अल्लाह वटां मुंहिंजो कम आहे। माईअ जो बेड़ो बुॾे थो सद थी करे या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी मुल्क तेरा बगदाद है आवन कम शताब है या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी। हसन हुसैन दा दोहतराई विच हजूर खड़ोताई ऐब मुरीदा धोताई या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी। 12 महीना गुजरिया गौसल आजम जीलानी इत्तेफाक सां उते आयो आहे माईअ खे चयो थी छा थी करे केमहिल बेड़ो बुॾियो आहे पीरान पीर अल्लाह खे सॾु कयो आहे कंहिंखे ॾाढो चयो कंहिंखे जोर सां चओ कंहिंखे सॾु कयो या इलाहुल आलमीन मां तुंहिंजो मुरीद आहियां मां तुंहिंजो बानो आहियां मां तुंहिंजो बंदो आहियां या इलाहुल आलमीन तुंहिंजो वाइदो आहे त मां पंहिंजे बंदनि जी दुआ क़बूल कंदो आहियां तूं रब ओ आहे जो मुआ हॾा विझी यारींदो आहे दुआ रद्द कोन कंदो आहे चवंदो आहे करीब उजीब दावत दाए इज़ा दान। क़ुरान चवंदो आहे त जॾहिं बि को दुआ घुरण वारो दुआ घुरंदो आहे मां रब हुन जी दुआ क़बूल कंदो आहियां। मां अब्दुल कादिर जा हथ न वराइजा मुंहिंजा मौला हिन बुढड़ीअ जो तूं बेड़ो तार जा पीरान पीर जी दुआ रब कबूल कई बेड़ो बुढ़िया जो तरी आयो तरी सके थो या न दुआ कंहिंजी चो पीरान पीर जी तारियो कहे चो अल्लाह ॾाढो चो कहे तारियो हाणे मुला खे दांगी मुंहं ते घुराए पुछियसि ईअं थी सघे थो या न जेकॾहिं अब्दुल कादिर जी दुआ रद्द आहे त मूंखे ॿुधाए क़ुरान में जे अल्लाह नथो तारे सघे त ॿुधाए क़ुरान में पीरान पीर जी दुआ बि रद्द न आहे क़ुरान चवंदो आहे मां काफ़िर जी बि दुआ रद्द कोन कंदो आहे त अब्दुल कादिर जीलानी आहे। अरे मुझे पीर जड़ो कंजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर न आ। पीर त आहिनि न बा जहान में पीर हल पर पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जड़ो पीर कोन्हे कहिड़े किताब में आ हथरादूं ठाहियूं अथव अंधा हलिया त मां तोखे तओ बि घुमाया तेल बि मखिया किताब बि ॾेखारिया मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे किताब में लिखियो आहे जेको तव्हां वहाबिन जो गुरु घंटाल आहे किताब जो नालो आहे इमदादुल मुश्ताक चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा जे न ॾेखारिया। इमदादुल मुश्ताक में अशरफ अली थानवी लिखे थो त हिकिड़ो बेड़ो न पीरान पीर दुआ सां कई बेड़ा तारिया घणा बेड़ा कई केर थो चवे अब्दुल रहीम न हाजी इदरीस न केर थो चवे हाफिज़ लाल खान थो चवे न सुन्नी बरेलवी थो चवे न अरे देवबंदन जो हकीमुल उम्मत अशरफ अली थानवी थो चवे पियो त अब्दुल कादिर जीलानी दुआ सां कई बेड़ा तारिया चओ चओ कई बेड़ा पोइ जे तुंहिंजो मुर्शिद चवे कई बेड़ा दुआ सां तरिया त तोखे कहिड़ी लुंडी खाधो आहे तोखे छो बेईमानी वरितो आहे तोखे मञणो पवंदो त अल्लाह वारनि जी करामत हक़ आहे। चओ चओ अल्लाह वारनि जी करामत जेको औलिया अल्लाह जी करामत न वञे सो बेनक आहे इहो न सही उनखे नक कोन्हे को अल्लाह जे वलीअ जी करामत बरहक हूंदी आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात जे ज़ात खे वॾी ताक़त आहे। अशरफ अली थानवी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि लिखी आहे सलात पर त ॿुधाए अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम सभई चओ सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद ॾाढो चओ सल्ले अला रसूलना सल्ले अला मुहम्मद। अशरफ अली थानवी जो किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे इफ़ाज़ात यौमिया छा नालो आहे बा इफ़ाज़ात यौमिया अरबी जो लफ़्ज़ आहे इन जी सिंधी में माना आहे डायरी
छा तो करिया दा वाह वाह सुन्न में एक सदर हार पिया पवन अहे तबलीगी जमात आरा पे बिस्तरा खल को बुझो कोन तो जन बेचारा गरीब पंजो था खाए छा बा डाडे जो छा था कन जोर सा चओ आवाज गोठ ईंदा आवाज शहर ईंदा अवा खरी दावत को नहीं भाई हम अपना खाते हैं मुशरक वडा चइबा न कुरान चए मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा हर चुरंदड़ पुरंदड़ शय जी रिज़्क़ रोज़ी मा अल्लाह ते आ ओ सुन्नियो असा खाइंदा अल्लाह जो हो सदको रसूलुल्लाह दे सदके काजे डाडे जो काजे सदके और हे वरी छा खाइंदा हन अपनो मुशरक चइबा न सही कुत्तो बालाह जी रिज़्क़ रोज़ी खाए ढगो ढोर बालाह जो रिज़्क़ रोज़ी खाए हे वरी छा चवन अपना खाते हैं वडा मुशरक ते चइबा ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ अशरफ अली थानवी थो लिखे त पीरान पीर जे मदरसे में हिकिड़ी माई मुरीदाणी ॿार छॾे वई छाजे लाइ क़ुरान जे तालीम लाइ 15 दिहाड़े अचे त छोकिरो दाल सां वेठो मानी खाए माईअ ॾिठो त छोरो मूं वारो त ॻरी कंडा थी वियो आहे पीरान पीर खे चयासीं मुरीद जो अहिड़ो हाल त न कर मुर्शिद ॾे लंघे वञे त पीरान पीर कुकड़ जो ॿोड़ वेठो खाए छा पियो खाए ॻाल्हि कंहिं लिखी आहे अब्दुर्रहीम न साईं मौलाना बुलबुल मदीना न कंहिं बरेलवी आलम न देवबंदुनि जे वॾे मौलवीअ अशरफ अली थानवीअ माई ॾोरा पोइ थी जेसे तूं कुकड़ वेठो खा मूं वारो छोरो त दाल वेठो खाए पीरान पीर ख़ामोश रहिया बोड़ खाईंदा विया बूटियूं खाईंदा विया कुकड़ जा हॾा रखंदा विया अशरफ अली थो चइजो मानी खाई वांदा थिया हथ पीरान पीर धोतो हथ धोई उन हॾनि जे मथां जो हीअ छॾको ॾिनई त हॾनि मां साॻो कुकड़ जहिड़ो थी बागू ॾियण लॻो माई के फरमायूं था माई तुंहिंजो पुटु अञा दाल खाइण जे हक़दार बि कोन्हे हिन मंज़िल ते पहुतो त पाण ई कुकड़ खाईंदो मालूम थियो पीरान पीर जे दुआ सां मुअल कुकड़ बि जहिड़ा थींदा आहिनि आओ या न जे मुआ कुकड़ जहिड़ा थियनि त हुनजी दुआ अल्लाह रद्द कोन कंदो बुढा बेड़ा तरंदा चओ चओ बुढा बेड़ा ज़ोर सां बुढा बेड़ा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकातुन में तौफ़ीक़ ऐं ताक़त अता फरमाई आहे रब पंहिंजे वलियनि खे कुवत ॾींदो आहे उनखे चइबो आहे करामत नबीअ खे ताक़त ॾींदो आहे उनखे चइबो आहे मौजज़ो मशहूर मौजज़ो आहे हिकिड़ो यहूदी आहे हुज़ूर जो इम्तिहान वठण हलियो आहे रस्ते में सोचींदो अचे त कहिड़ो नबीअ खां इम्तिहान वठां सोचे सोचे का ॻाल्हि सम्झ में न आई आहे हलंदो मदीने पाक ॾे अचे जबल मां हिनखे हिकिड़ी गोह जानवर आहे वॾो आहे ज़मीन ते घुमंदो आहे नंढड़ो अथसि पेरड़ा पुछ डिघो थींदो अथसि ज़रा मज़बूत जानवर उन बुख गर्मी बर्दाश्त कंदो आहे हुनजो यहूदी गोह ॾिठी त मर चई हाणे यार कमु सवलो आहे पत्थर खणी धकु हयोसि मरी पई कोड़ हो तंहिं में विझी बाहि ॾिनईसि सड़ी वई उनजी छार खणी कुने में विधई कुने खे ढकु ॾिनई मथां मुंहुं ॿधी कुनो नबी पाक वटि खणी अची अॻो रखई जेकॾहिं नबी आहे मूंखे ॿुधाए त हिन कुने में छा आहे हुज़ूर खिली थो ॾे मां ॿुधायां त कुने में छा आहे या कुने वारी शइ ॿुधाए त मां मुहम्मद केरु आहियां तूं मुखियारी आहे यहूदी चयोसि जेका कुने वारी शइ असां ॻाल्हाईंदी न आहे अबा गोह ॻाल्हाईंदी आहे मथां यार खारजाणी जूं गोह ॻाल्हाईंदियूं हुजनि मसूर जे वाह वारियूं त कोन थियूं ॻाल्हाइनि हिते वारियूं कोन ॻाल्हाईंदियूं आहिनि न अबा हुन चयोसि ही जानवर आहे अहिड़ो जेको ॻाल्हाईंदो ई कोन्हे सरकार फरमाइनि था ऐं पोज़ीशन अहिड़ी में आजो हाणे त ॻाल्हाइण जो इम्कान ई कोन्हे मरी वई सड़ी वई ईअं न बा मुंहिंजे हबीब खिली ॾिनो चओ सुभान अल्लाह मुंहिंजे नबी ते खिलण था कुर्बान वञे मुंहिंजो आका बीमारनि जे आॾो मुड़के त चङा भला थी वञनि मुंहिंजो आका गम ज़दनि जे आॾो मुड़के त गम लही वञनि मुंहिंजो महबूब ॾुकार वारनि जे आॾो मुड़के त महीननि जा महीना बुख लही वञे हबीब ॾुखायनि जे आॾो मुड़के त ॾुख लही वञनि सोहणो नबी यार सही चओ चओ सुभान अल्लाह सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो सभेई वाह भिटाई साहब सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो सभेई सुख न सुम्हो कॾहिं वर पासो ॾेई पोइ मूंखां अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी मुंहिंजे हबीब पाक फरमाइनि था ओ यहूदी हीअ बराबरि कान ॻाल्हाईंदी आहे पर मां मोहम्मद करीम सां ॻाल्हाईंदी आहे तो मुंहिंजे मौजज़े वठण लाइ ॻोठो हलियो आहे सोचींदो आयो आहे चई पे त छा कयां वो तोखे गोह नज़र आई वेचारी खे पत्थर हणी मारियो थी वरी कोहड़ में साड़ी थी वरी छार हुनजी खणी आयो आहे पर हाणे घबराए न या जेरी आहे मां मोहम्मद ते कलमा थी भरे हबीब इहे लफ़्ज़ चया त अंदरि कुने में फटकार शुरू थी वियो
ढकनी जो खड़ी खोले तो गो चे पई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अरे जानवर मुस्तफा जे आडो मोल जेरा थी कलमा भरीदा चओ त असा जो नबी बेमिसाल नबी आ। मोला तो चवे मां जहिड़ो आ तो पिनो छो तो हिकड़ी ढगी कुही खाई वरी उन हॾा गॾु करे वरी जेरी करे वरी पियो खा न। रोज में ठाई वठो जो तोमें तने भागा ताकत ही काने का तुझी तो दुआ रद्दा खुदा कबूल ही कान थे करे पे पूरा तरीका नहीं का पिनी पिनी भागो चट थी हुआ मुझे महबूब मुस्तफा जो दस्तरखान ॾिसण में कोन थो अचे पर उन दस्तरखान ते सॼो जहान थो खाए। पाण फरमाए त अल्लाह योती व अना कासिमुन मुंहिंजो रब ॾींदो आहे मां मुहम्मद विरहाईंदो आहियां। रब ॾींदो आहे मां मुहम्मद विरहाईंदो आहियां। अहिड़ो नबी करीम विरहायो आहे जो क़यामत ताईं मुंहिंजे मुस्तफा जे दर ते सुन्नी झोली झलियो बीठा आहिनि। चवंदा आहिनि त हातम ताई सखी हो छा बाबा सखावत जे नाले कढाइण लाइ बंगले खे 40 दर ठाहियईं। घणा दर छो चवंदो त मां अहिड़ो सखी आहियां हिकिड़े दर तां ख़ैर घुर वरी ॿिए ते अचो त झिड़ब कोन ॾींदोसां वरी बि ॾींदोसां वरी टे ते अचो चौथे ते अचो 40 दरनि तां फिरी फिरी अची घुर वरी साॻो वल नवी सवी त ॾींदोसां मोटाईंदोसां न। वॾी ॻाल्हि आहे साईं असां जहिड़ो माण्हू हिकु दफ़ो ॾींदो बि हर फ़क़ीर माफ़ कर ईअं आहे न। आत्मत आई जा घणा दर चओ 40 ॾाढे जो घणा दर मुंहिंजे नबी जो हिकिड़ो दर छो छो त हातमताई जे 40 दरनि तां ख़ैर वठण खां पोइ बि हुनजी ज़रूरत पूरी कान थींदी हुई। मुंहिंजे नबीअ जे हिके दर तां हेकर मिलियो क़यामत ताईं ढापी वियो। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा आला हजरत मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए है दुर्बे बहा दिए नारे जाओ दरिया बहा दिए है दुर्बे बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। जिस सुनत आ गए हैं सिक्के बिठा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। वो जो प्यारो नबी हिजरत कई तो चो सुभान अल्लाह। 3 रातूं गार में नबी से गुजारन था पिया। 3 रात खां पोइ नबी पाक अल्लाह जे अमर सां निकितो आहे। अबू बकर सिद्दीक गड्डा मदीने ॾे मुस्तफा जो रुख आहे। साम्हूं हिकिड़ो हीअ तंबू नज़र आयो आहे। हबीब अबू बकर खे चओ थो अबू बकर तंबूअ में वञो। कुराड़ी वेठी थी उनखे चओ पैसनि सां खीर ॾे असां मुसाफ़िर आहियूं। माईअ ॾे अबू बकर हलियो वियो आहे। माईअ जो नालो आहे उम्मे माबद। हुनजे आॾो हिकिड़ी तंबूअ जे आॾो बीमार बकरी वेठी आहे। सिद्दीक खीर घुरियो आहे। माई चवे थी बीमार बकरी में खीर कोन्हे धण छुटी वियो आहे शाम जो ईंदो तरसो खीर ॾींदासीं। नबी पाक खे सिद्दीक वाक़ियो ॿुधायो। पाण फरमायूं था कुराड़ीअ खे चओ मोकल ॾे त बीमार बकरीअ में मां थो खीर कढां। सिद्दीक अकबर अची माईअ खे चयो बुखारी जी हदीस आहे उमर मारवी जो किसो कोन्हे बुखारी जी हदीस। उम्मे माबद खे अबू बकर चयो अम्मा मोकल ॾे असां खीर कढूं। माई ॾिसी चइबा कहिड़ो सोहणो आहे कहिड़ो सेबतो आहे सियाणो ॻाल्हियूं वरी चरनि जहिड़ियूं हली नथी सघे सिंग छड़ी आहे अथसि खल ॻरी वई आहे ओह जो निशान कोन्हे खीर काथो ॾींदी। सिद्दीक थो चए कढण वारो जवान पाण ई कढंदुसि। महबूब आया माई मोकल ॾिनी फमसहू बियदिल मुबारका। नबी करीम हथड़ो जो घुमायो आहे। बीमार बकरी चङी भली थी वई आहे। हदीस में ईंदो आहे टंगू टेड़े ओगर वराइण शुरू कई ओह वञी ज़मीन सां लॻो सलही पई। सरकार फरमाई था कुराड़ी थाव खणी आ। माई थाव खणी आई हबीब भरे ॾिनो ॿियो भरिजी वियो टियों भरिजी वियो दिलनि जो पाणी हारे दिलनि वारा थाव भरिजी विया। आख़िर खीर नथो खुटे अटे वारा थाव कपिड़े में अटो लाहे उहे खीर छा भरिजी विया। माई हैरत में निहारे पई ही जवान केरु आहे। ॾिसी ॾिसी थी चवे ओ जवान सच ॿुधा जा तुंहिंजो नालो मुहम्मद त नाहे।
सिद्दीक तो चे कीअं सजाती चवे थी इहे कम मुहम्मद करीम खां सवा ॿियो को करे ई कोन ॾेखारींदो। हबीब फरमाए था सच थी चवी मां मुहम्मद आहियां। चवे थी क़िबला तोखे खीर जी ज़रूरत कान ही, मिड़ई मुंहिंजे घर खे आबाद करणो ही। हाणे रुगो खीर भरियो थी, घर भरियो थी खीरनि सां, महिरबानी कर मुंहिंजे सीने खे कलमे सां भरे ईमान ॾे। हुज़ूर फरमाए था चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुस्लमान थी पई आहे, शाम जो टाइम थियो आहे, माईअ जो पुटु बकरियूं वरायूं पियो अचे, माउ खे सॾींदो अचे ओ मुंहिंजी अम्मा अॼु बकरियुनि खे जू विचारी अथमि, खीर जाम आहे, वारो कर था वॾो खणी आ त वॾो किंदुर भरे जाए, अॼु मुंहिंजे बकरियुनि में घणो खीर आहे। अमर थी चए अब्बा सॼो घर खीर लॻो पियो आहे। पर माउ खे हैरत हुई त अलाए छोकिरो मता ॻाल्हि ॿुधे त मां मुस्लमान थी आहियां। कुरैशी नबी खे ॻोल्हींदा वतन कावड़ लाइ, हे कुरैशी आ मता चिड़ी पवे, ॻाल्हि खे लिकाए थी अबा अलाए केरु हा, ॿजड़ा हा, सोणी सूरत वारा हा, बीमार बकरी ते हथ घुमायो, बकरीअ जो खीर एतिरो निकितो आहे जो सॼो घर भरिजी वियो आहे। ॿार वरी नौजवान माउ खां लिकी अॻई मुस्लमान थियो पियो हो, अमर खे हुन कोन ॿुधायो हो, रोई ॾे थो अम्मा सुञातई अलाए कोन हो मुंहिंजो दिलबर मुहम्मद हो। माउ थी चए बाजे तूं सुञाणी थो त मां कलमो भरे मुस्लमान थी चुकी आहियां। चओ असांजो नबी बेमिसाल नबी, ॾाढो चओ असांजो नबी, चओ असांजो नबी। ख़ुदा शल मुननि खे हिदायत करे, अलाह से शल तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल करे। मां पे चओ त कलाक ॻाल्हायां पर मिड़ई बरोचकी बस्ती अची वई, समझा तो 2 कलाक थी विया आहिनि। अलाह पाक शल तव्हांजा असांजा बेड़ा पार करे, अदब नसीब करे। अलाह से फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, ऐं मुंहिंजा नबी तूं माण्हुनि खे चई ॿुधा अल्लाह जी मोहबत ऐं रज़ा खपे त फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी कयो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो, अल्लाह ताला यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, तव्हांजा गुनाह बि माफ़ कंदो, वल्लाहु गफ़ूरुर रहीम, रब करीम तव्हांजा गुनाह बख़्शींदड़ बि आहे त रहम करंदड़ बि आहे। ख़ुदा शल तव्हांजा असांजा वेढ़ा वसाए, ग़रीबनि जा कख आबाद करे, ख़ुदा हिननि जी मस्जिद खे आबाद फरमाए, अल्लाह हुननि जे बच्चनि खे क़ुरान जी तालीम नसीब फरमाए। पर वहाबनि वटि न सुन्नत जमात वटि, दरगाह जा मुरीदो दरगाह ते बचा छॾियो, दरगाह जे मदरसे जूं ब्रांचूं आहिनि, 70 मदरसा हज़रत क़िबला पीर साईं बादशाह जा 70 मदरसा सिंध में हलनि था। अल्हम्दुलिल्लाह काल अल्लाह व काल रसूल जो ज़िक्र ख़ैर लॻो पियो आहे। ऐं मुस्लमानो तव्हांखे सभिनी खे दावत आहे, अवां पंहिंजा बच्चा वठी अचो, तव्हांजे बच्चनि खे थाल खणी पिनाईंदासीं कोन, मानी खाराईंदासीं घर वेठे, क़ुरान पढ़ाईंदासीं, हदीस पढ़ाईंदासीं, रसूलुल्लाह जो इश्क सां सीनो आबाद कंदासीं। पंहिंजे बच्चनि खे दीन जी तालीम ॾियारियो, क़ुरान जी तालीम ॾियारियो। इन बेदबनि चंडनि खां पाण बि भॼो, बच्चनि खे बि परे कयो। बच्चो क़ीमत आहे, इंसान जो फ़सुल आहे, इम्तिहान जी वॾी हिकिड़ी दौलत आहे, इन दौलत खे ज़ाया न कयो, बदमज़हबनि जे सोबत में कॾहिं बि पंहिंजे औलाद खे न छॾियो। अलाह सही शल तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। मुंहिंजो पाणी कोन लोढ़ियो अथनि, मुंहिंजी बनी ते कब्ज़ो कोन कयो अथनि, मुंहिंजो वाटर भञी कोन विया आहिनि, न था सम्झो त का ज़ाती दुश्मनी आहे, न, अल्लाह वाहिद शाहिद आहे, का बि ज़ाती दुश्मनी कान्हे। दुश्मनी रुआई आहे त मुंहिंजे महबूब जी बेअदबी किताबनि में लिखी अथनि। अॼु बि इहे किताब खूह में फिटा करे तौबा ताइब थियनि त इन्हनि जा पेर मुंहिंजूं अखियूं, पर जेकॾहिं उन किताबनि खां रुजू न थींदा, उन देवबंदनि वॾनि मौलवियुनि तां हथ न खणंदा ऐं बेअदबियूं अॼु बि कंदा रहंदा त ख़ुदा जो कसम असां थुक हणो, थुक भरणो बेअदबी था सम्झो। अल्लाह ताला शल तव्हां असांखे मज़हब जी गैरत नसीब फरमाए। ख़ुदा जे दरबार में सभु हथ खणी दुआ घुरो, ख़ुदा सभिनि जे दिलि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमाए। असांजो प्यारो दोस्त मोहम्मद आज़म ठीकु न आहे, अल्लाह हुनखे शफ़ा नसीब फरमाए, अल्लाह ताला हुनखे तंदुरुस्ती अता फरमाए। सुमर फ़कीर वारा, मुक़ीम वारा, हुननि जा बच्चा नौजवान नंढा पुट पोटा, ख़ुदा हुननि जे फ़सलनि में, ईमान में, माल में बरकतूं नसीब करे। अवां जेके परे परे खां ॿियनि ॻोठनि खां हली आया हो, अल्लाह से शल तव्हांजूं बि हाज़िरियूं क़बूल कंदो, नबी करीम जी मोहबत नसीब करे। अल्लाह से सभिनी जी दुआ क़बूल करे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजूं बीमारियूं लाह, कर्ज़ मर्ज़ दफ़ा फरमा, मौला बर्बाद दिलनि खे हुज़ूर जे इश्क सां आबाद फरमा। मौला शीयन जे सोबत खां बचा, वहाबन जे सोबत खां बचा, कादियान मिर्ज़ान जे सोबत खां बचा, देवबंदन वहाबन जे सोबत खां बचा। या अल्लाह असांखे अहल सुन्नत जमात जो परवानो बना, बुज़ुर्गान दीन जो जेको पुरानो नक्शे क़दम आहे उन ते असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला हिन कचहरी में जेके बीमार हल हथ खया अथनि तन जूं बीमारियूं दफ़ो फरमा। या अल्लाह जेके बे औलाद हन तन खे नरीना औलाद अता फरमा, सालिह बचड़ा नसीब फरमा। मौला असांजे फ़सलनि में बरकतूं नसीब फरमा। मौला असांजे घरनि तां मर्ज़ दफ़ा फरमा। मौला असां तां कर्ज़ दूर फरमा। या इलाहुल आलमीन, असां जो कुझु ॿुधो आहे उन ते असांखे गैरत सां ईमान जी तौफ़ीक़ नसीब फरमा। मौला असांखे पंहिंजे मज़हब मुहज़्ज़बा अहले सुन्नत वल जमात ते इस्तिक़ामत नसीब फरमा।
मौला घणा ई ठगी कन था पिया, नयूं नयूं शक्लूं सूरतूं बनाए मोमिनन वारी शक्ल में मुसलमाननि जा ईमान ख़ारिज कन था। मौला असांखे दोस्त ऐं दुश्मन जे सुञाणप जूं अखियूं अता फरमा। मौला ये कूड़ा ठेकेदार तौहीद जे नाले खणण वारा जेके तौहीद खे हक़ीक़त में कोन था मञनि, असांखे इन्हनि जे ठगी वारी तौहीद खां बचाए। असांखे सिद्दीक़ वारी तौहीद नसीब फरमा, फारूक वारी तौहीद नसीब फरमा, उस्मान गनी वारी तौहीद नसीब फरमा, हैदर करार वारी तौहीद नसीब फरमा, पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी वारी नसीब फरमा, रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह वारी फरमा, मखदूम सरवर नूह वारी तौहीद नसीब फरमा, कलंदर भिटाई वारी तौहीद नसीब फरमा। तमाम औलिया अल्लाह जेका तुंहिंजी मौला दामन झलिया, तुंहिंजे नबीअ जी दामन झलिया, असांखे उहा दामन नसीब फरमा। मौला गुमराहन की वाट खां असांखे बचा, जेके गैरुल मग़दूब अलैहिम वलद्दालीन गुमराह यहूद ने नसारन जा एजेंट वाणियन जा एजेंट हन, अंग्रेजन जा एजेंट हन, अंग्रेजन जे नाले ते मदरसा खोलन था। मौला उन खां असांखे बचाए जा। मौला गुंबद खज़रा जी हाज़री नसीब फरमा, मदीने जो दीदार करा, बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा। मौला जेके बेनमाज़ी हन तन खे नमाज़ी बना, बेदीनन खे पको दीनदार बना। मुंहिंजा मौला बेमहबतन खे आका जी मोहब्बत नसीब फरमा। घणा ई मिस्कीन हथ खयो बीठा आहिनि, मौला इन मिस्कीननि जा हथ ख़ाली थी पंहिंजे रहमत सां भरे वापसि वरा। के कर्ज़ी हन, के मर्ज़ी हन, के बीमार हन, के परेशान हालनि हन, मौला सभिनी जे दिलि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। दुआ कयो मुंहिंजा बचड़ा मदरसे में पढ़नि था, अलाह हुनखे इल्म बा अमल नसीब फरमाए, अलाह हुनखे मां खां बि वॾो आलिम बनाए, अलाह ताला हुनखे मुंहिंजे गैरत खां बि वधीक गैरत नसीब फरमाए। ख़ुदा तव्हां असां सभिनी जे बचनि खे सालिह बणाए, हर मुस्लमान जे औलाद खे ख़ुदा ताला नेक बणाए। असांजे महबूब मुर्शिद करीम जे लाइ दुआ घुरो, अलाह साईं पीर साईं सरदार जो ख़ैर करे, उनजे औलाद जो, उनजे मंगर जो, उनजे दरगाह जो, उनजे जमात जो, पर मुंहिंजे महबूब जे मथां कलमे भरण वारी सारी उम्मत जो ख़ैर फरमाए। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم